नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की दारा आवान में खबर ॾींदा दारा आवान में सुन्नी राब्ता काउंसिल पारा कंदराज जामा मस्जिद में 22 जमायतुल सानी योम वफ़ात हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले से सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें सुन्नी राब्ता काउंसिल सूबाई सदर सैयद परियल शाह बुखारी, मौलाना अब्दुल करीम मरी, हाफिज मोहम्मद जमान, मौलाना सनाउल्लाह डेपर, हाफिज इंसाफ अब्बासी, मौलाना वाजिद अली, मौलाना मारूफ तनी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वो जवान हो जंहिं पहिरीं इस्लाम क़बूल कयो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिन दुनिया मां वसाल बाद मुसलमाननि जो पहिरियों खलीफ़ो अमीर मुक़र्रर थियो ऐं अॼु बि रोज़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हज़ूर पाक जिन सां गॾु रोज़ा रसूल में आरामी आहिनि अॻवाननि सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़िंदगी ते रोशनी सां गॾोगॾु हुकूमत खां घुर कई त 22 जमायतुल सानी योम वफ़ात हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे ऐं उन ॾींहं खे सरकारी सतह ते मल्हाए आम मोकल कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।